ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार अमन चांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। शहदाद कोट खां गुलज़ार अमन चांडियो जी रिपोर्ट मुताबिक़ शहदाद कोट तालका बार में एडवोकेट शफ़ी मोहम्मद खोसो जे पैनल के डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन कंबर शहदाद कोट में कामयाबी माण जी ख़ुशी में मुस्लिम लीग नवाज़ अगवान एडवोकेट अब्दुल वहाब खोसो ऐं एडवोकेट सदाम खोसो पारां आजाणी जी तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें वकीलनि वॾे अंग में शिरकत कई। शहदाद कोट जे तालका बार में मुस्लिम लीग नून जे सीनियर अगवान एडवोकेट अब्दुल वहाब खोसो ऐं एडवोकेट सदाम खोसो पारां एडवोकेट शफ़ी मोहम्मद खोसो, सदर एडवोकेट लियाकत अली भुरगड़ी, सीनियर नायब सदर सहेंदड़ कुमार, जनरल सेक्रेटरी समेत ॿियनि नवनि चूंडिजी आयल उहिदेदारनि जे मान में आजाणे वारी तकरीब थी, जंहिंमें वकीलनि पारां उहिदेदारनि खे सिंध जी सकाफ़त टोपी ऐं अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। उन मौक़े ते मुस्लिम लीग नून जे अॻुवाण एडवोकेट अब्दुल वहाब खोसो तकरीब खे ख़िताब कंदे चयो त एडवोकेट शफ़ी मोहम्मद खोसो ऐं नए चूंडिजी आयल उहिदेदारनि मां उमेद कयूं था त हू वकीलनि समेत बार सां लाॻापियल मसइला हल कराइण में का बि कसर न छॾींदा। उन मौक़े ते ज़िला बार एसोसिएशन कंबर शहदाद कोट जे सदर शफ़ी मोहम्मद खोसो ख़िताब कंदे चयो त सीनियर ऐं जूनियर वकीलनि जा मुजाइज़ मसइला हल कराइण जी भरपूर कोशिश कंदुसि। MPA MNA खां फंड वठी ज़िले बार हवाले करे वकीलनि जी फलाह बहबूद लाइ किरदारु अदा कयो वेंदो। उन मौक़े ते तालका बार एसोसिएशन तालका बार शहदाद कोट जे सदर मोहम्मद यूसुफ मक्सी, एडवोकेट अली बख्श चांडियो, एडवोकेट साजिद अली मीरजत, एडवोकेट सईद अहमद खोसो, एडवोकेट अल्ताफ खुहावड़, एडवोकेट परवेज़ अमन शेख, एडवोकेट रफ़ीक अमन खुश्क, एडवोकेट इरफान सरवर मंगी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।